अली अकबर अलैहिस्सलाम जे शहादत जो वाक़ियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करबला वारे अज़ीम कुर्बानी जो एक इंतहाई दर्दनाक ऐं इबरतनाक हिस्सो आहे। ही वाक़ियो 10 मुहर्रम सन 61 हिजरी 680 ईसवी ते करबला जे मैदान में पेश आयो। हिते इहो वाक़ियो तफ़सील सां बयान कयो वियो आहे। हज़रत अली अकबर जी मुख़्तसर सुञाणप। हज़रत अली अकबर अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे वॾे पुट हुआ। संदन मां जो नालो लैला बिनत अबू मरा हो। अली अकबर अलैहिस्सलाम निहायत खूबसूरत, बहादुरी, इबादत गुज़ार ऐं पैगंबर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ल्क़ी ऐं ख़लक़ दी शबीहा हुआ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो, अली अकबर मुंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी याद आहे। शहादत जो पस मंज़र 10 मुहर्रम आशूरा जे ॾींहुं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा सभु साथी हिकु हिकु करे शहीद थिया। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लश्कर में फ़क़त अहले बैत ई बाक़ी रहिया, तॾहिं हज़रत अली अकबर अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद खां मैदान जंग वञण जी इजाज़त घुरी। रुख़्सतीअ जो मंज़र, हज़रत अली अकबर जॾहिं इजाज़त घुरी त इमाम हुसैन संदन तरफ़ प्यार भरी नज़र सां ॾिठो ऐं ॻोरा हारे छॾिया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो, ए अल्लाह, तू पाण गवाह आहीं, हिकु अहिड़ो जवान मैदान में वञण थो चाहे जेको सूरत, सीरत ऐं गुफ़्तार में तुंहिंजे नबीअ सां सभ खां वधीक मुशाबत रखंदड़ आहे। पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम खेसि गले लॻायो, दुआ कई ऐं रवानो कयो। अहले बैत ऐं औरतुनि में रोज रारो मची वियो। मैदान जंग, अली अकबर जोश, ईमान, बहादुरी ऐं बुलंद इख़लाक़ी सां दुश्मननि ते हमलो कयो। कूफे लश्कर जा केतिरा ई बहादुर क़त्ल कया। दुश्मन हैरान थी चयो, असांखे लॻे थो रसूलुल्लाह पाण मैदान में आयो आहे। कुछ देर बाद अली अकबर अलैहिस्सलाम वापस अची वालिद मोहतरम खे अर्ज़ कयो, बाबा, प्यारा बाबा, अञा गर्मी ऐं थकावट मुंहिंजी हालत ख़राब करे छॾी आहे। इमाम हुसैन चयो, सबर कर प्यारा पुट, रसूलुल्लाह तुंहिंजे लाइ थधो पाणी वठी बीठो आहे। पोइ ॿीहर मैदान में विया। शहादत, आख़िर दुश्मननि हिकु गॾियल हमले में हज़रत अली अकबर खे सख़्त ज़ख्मी कयो। मरा बिन मंतज़ हिकु नेज़ो संदन सीनो चीरींदे वार कयो। अली अकबर वराणे ॾिनी, बाबा अस्सलाम वालेकुम, मुंहिंजी आख़िरी सलाम क़बूल कजो। इमाम हुसैन मैदान ॾांहुं डोड़िया। ज़ख्मी अली अकबर खे खणी पंहिंजे भाकुर में खयो। फरमायई, दुनिया खां पोइ तुंहिंजे वञण खां पोइ कहिड़ी उमेद बची? पोइ फरमायो, ए जवान बनी हाशिम, अचो ऐं अली अकबर जे जनाज़े खे खेमा ताईं वठी हलो। तदफीन, शहादत खां पोइ अली अकबर जो लाश इमाम हुसैन अलैहिस्सलाम खेमा वटि आणे रखियो। जनाब ज़ैनब ऐं ॿिया अहले बैत रोइण लॻा। अली अकबर खे ॿियनि शहीदनि सां गॾु दफ़न कयो वियो। नतीजो, हज़रत अली अकबर जी शहादत फ़क़त इमाम हुसैन लाइ न पर पूरी इंसानियत लाइ सब्र, शजाअत ऐं वफ़ादारीअ जो हिकु लाज़वाल मिसाल आहे। संदन कुर्बानी यादि